अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गड आया इमरान गोपांग। खबर शामिल किया ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। इन दौर में गरीब बेपहुंच और मिस्किन मानन जो जीण तमाम घणो मुश्किल थी वियो आहे। हुकुमरान मुल्क ऐं अवाम के लुटे रहा आहिनि ऐं उन्हनि जी पुश्त पनाही में रहंदड़ वडेरा मज़लूम मानन के बेगुनाह मारे रहा आहिनि। अवाम के कंहिं बि इदारे मां इंसाफ़ नथो मिले, उनजे करे WC जहिड़ियूं तंज़ीमूं हुजण ज़रूरी आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कंदे एडवोकेट हाई कोर्ट मोहम्मद परवेज़ राजपूत, एडवोकेट गुलाम शबीर सुमरो धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से ॻाल्हाईंदे कयो। अवाम मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं तंज़ीमनि NGOs जी सरदारी निज़ाम खां बेज़ार थी विया आहिनि। उन जे लाइ ग़रीब मज़लूमनि खे किथे बि इंसाफ़ न पियो मिले। मोहम्मद परवेज़ राजपूत ऐं गुलाम शबीर सुमरो वधी ॻाल्हाईंदे चयो त परेशान हाल अवाम जी मदद जे लाइ WC जहिड़ी हिकु बहितरीन प्लेटफॉर्म आहे ऐं मुआशिरे जे हर तबके जे माण्हुनि जी नुमाइंदगी मौजूदु आहे, जंहिंमें सहाफ़ी, वकील, सिविल सोसाइटी, सोशल वर्कर, अदीब, लेखक शामिल आहिनि ऐं मरकज़ी क़यादत में शौकत नूनारी जहिड़ो बाकिरदार इंसान दोस्त आहे। हिन वधीक चयो त शौकत नूनारी मज़लूमनि जी सदाईं मदद करण लाइ तयारु हूंदो आहे ऐं इंसाफ़ जी फराहमी लाइ मुसलसिल जदोजहद जारी रखंदे मज़लूमनि जो साथारी रहंदो आहे। WC सभिनी पार्टियुनि ऐं तंज़ीमनि खां अलॻि आहे। उहो उन जे करे जो हिन दौर में सभु बराबरि आहिनि। हिन तंज़ीम में पंहिंजी वाखाण करण बजाए आम माण्हू खे इज़त ॾिनी वञे थी ऐं बिना कंहिं रंग नसुल ऐं फ़र्क़ जे सचाई ऐं नेक नियती जे बुनियादनि ते माण्हुनि खे तंज़ीम में शामिल कयो वञे थो। एडवोकेट हाई कोर्ट मोहम्मद परवेज़ राजपूत ऐं एडवोकेट गुलाम शबीर सुमरो जो उहो बि चवणु हो त WC शौकत नूनारी जी क़यादत में हिकु सघारी तंज़ीम साबित थींदी। सारे समाज के नुमाइंदे इसमें शिरकत कर मिलके एक प्लेटफॉर्म किया है क्या, जिसमें गरीबों को इंसाफ की फराहमी, हॉस्पिटल तक पहुंचाना, उनकी मदद करने के, इनके बारे में आपकी क्या राय है? और इसमें जैसे आजकल इंसाफ के लिए भी आवाज उठा रहे हैं, गरीबों को इंसाफ दिलाने के लिए। इंसाफ जो इक़दामात हैं